नज़ीरा, नज़ीरा जी राज, जी तू हाणे वञ। न आंधी आई न तूफान आयो ऐं न को ज़िलज़िलो आयो ऐं हिन महल जा कालम बि पंहिंजी पंहिंजी जॻह ते महफ़ूज़ आहिनि त पोइ तुंहिंजे चहिरे ते बाहि जे शोलनि जा आसार छो? आंधी, तूफ़ान ऐं ज़िलज़िलनि बि मुंहिंजा ज़मीन तां पेर उखाड़े न सकिया, पर त पोइ आख़िरकार कहिड़ी आफ़त आई जो तोखे बेताब करे रखियो आहे? मुंहिंजी राह में जेका रुकावट आहे न, उहा त तूं ॼाणी थो। हलीमा। हा, हलीमा। हलीमा मुंहिंजे रोशन मुस्तक़बिल खे कौल कोठड़ीअ जी ऊंदाईअ में उछलाइण जी कोशिश कई आहे। त पोइ विसायल बाहि खे फूक ॾेई कंहिं बब्बड़ करण जी कोशिश कई आहे छा? हाँ? आलम ख़ान जी सोच आहे त मुंहिंजी उहा पहाज हलीमा जेका आहे उहा आणे हिते मुंहिंजे मथां मुसलत करे थो। ही छा? मुंहिंजी एॾी ॻाल्हि ॿुधण खां पोइ तूं वरी खिली रहियो आहीं? हेतिरे मसइले जे करे तो पंहिंजे हेॾे वॾे ज़हन ते बोझ विधो आहे। कमाल आहे। अदा अदा मुंहिंजे लाइ तमामु वॾो मसइलो आहे। जेके बि कंदो उहो तुंहिंजो ई भाउ कंदो। तुंहिंजे हिकिड़े वार खे बि तवको न ईंदो। हारून नालो आहे मुंहिंजो। अॻिले जा हारून वॼाए छॾींदुसि। हारून बसि न? सही था चओ। अल्लाह करे कंहिं ॾाइण जी नज़र न पवे इन्हनि ते।
न त बाबू केतिरो सख़्त आहे इन्हनि मसइलनि में। बाबा खे थोरो बि राणीअ जी मेहर जो गुमान थियो न। चाचो ऐं चाची सुबुह सांझर हलिया वञनि रेस जे बंगले ते, त पोइ उन्हनि खे वञी जिन ॿुधाईंदो छा त तव्हां वारी धी मेहर सां मिली आहे। पोइ बि ससुई, बाबा मूंखे सख़्तीअ सां मना कयो आहे त कंहिं बि कमकार सां मेहर सां न ॻाल्हायूं। हाणे छॾ इन्हनि वहमनि खे, पाणी भरे वठ जेसिताईं राणी ऐं मेहर प्यार जा ॿोल ॻाल्हाए वठनि। पर बाबा हिकु चक्कर मना कयो आहे न त कलम लागू थी वियो आहे। न त मेहर घर खां हिते मिलण छो अचे आ राणीअ सां? चङो चङो, हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, पाणी भर। हाँ ठीक है। राणी इश्क जी उनाही बि केॾी न अजीब आहे। जेतिरो इश्क जी उनाहीअ में गिरंदो थो वञा, एतिरो ई तुंहिंजे रूह सां रलजंदो थो वञा। इहे त इश्क जा पेच आहिनि जेके ख़ौफ़ जी दीवार खे ड्राहे पंहिंजे महबूब सां मिलण लाइ मजबूर थियूं कनि। तॾहिं त प्यार जे पेचरनि ते दुनिया जा विछायल कंडा बि नज़र नथा अचनि। तॾहिं त मेहर हिक ई उल्फत जी हामी भरे छॾी आहे, जो मरण बि तोसां ऐं जीअण बि तोसां आहे। राणी अलाह कंदो मोहब्बत जी मेहरान में असां ॿई सदाई मौजूं कंदासीं। मेहरान जी सीर मां तरी तार थी हलंदासीं, हिकु वजूद हिकु रूह थी रहंदासीं, ऐं हिकु जान ऐं साह थी तव्हां हयाती गॾु हूंदासीं। बादल तूं हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे। बादल खे ॾिसी तुंहिंजे चहिरे जो पनो ई ख़ुश्क थी वियो आहे। न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, परे थी त दिलो भरां। छोकिरनि जे हथ त नाज़ुक हूंदा आहिनि, दिलो मां थो भरे वठां। वरी महिरबानी तुंहिंजी इहो एहसान करण जे लाइ। असांजो रोज़ जो कमु आहे, असां पाण ई पाणी भरे वठंदासीं। मञोसीं तव्हां जी ॻाल्हि में वज़न आहे। अॼु बादल जी दिलि घुरियो आहे पाणी भरण ते। सो अॼु बादल पाणी ज़रूर भरींदो। त पोइ शौक़ पूरो कर, भर दिलो। भरियां थो दिलो, पर मूंखे इहा राणी नज़र नथी अचे। राणी हिते ई आहे। बादल दिलो भर न। दिलो मोटी अची भरियां थो। पहिरियां इन राणी खे त ॾिसां। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। मेहर, बाबा साईं खे मञाइण में अञा के ॿ सिज लॻी वेंदा। मां हाणे हलां थी। तुंहिंजी मेहर सां गुफ़्तार ऐं मेहर चवे तूं वञ, ईअं भला थी सघे थो छा? तूं हिते अकेली छो आई आहीं? हर सवाल मर्द छोकिरनि खां नथो करे सघे। होॾे केरु आहे? होॾे होॾे केरु बि त न आहे। हूंदो को जानवर। जानवर हूंदो। ॾिसां थो इन मां जानवर खे। मुंहिंजे शहर वञण जो ॿुधी तुंहिंजे मुंहं जो पनो छो चुकी वेंदो आहे? छा कयां? मां औरत जो आहियां। पंहिंजे नाह सां तुंहिंजे नाह खां सवाइ कंहिं ॿिए जो नालो बर्दाश्त नथी करे सघां।
केर अचे पियो तूं ता निकल वञ जल्दी वञ जल्दी वञ जल्दी तू हिते अकेली छो आई आहीं? हर सवाल मर्द छोकरनि खां नथो करे सघे। होॾे केरु आहे? होॾे होॾे केर बि त न आहे हूंदो को जानवर। जानवर हूंदो। ॾिसां थो इन मां जानवर खे। शक जी बुनियाद ते कदम खणण ईअं डोड़ाईंदो आहे जीअं बादल तूं अॼु डोड़ियो आहीं। ख़ैर बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। राणी तू अचे वई? राणी तोखे बादल त न ॾिठो? न बाकी छा? पोइ छा थियो? झाड़ियुनि जी आवाज़ ते बादल महर जे पोयां वियो। हाणे तोखे ऐं मेहर खे अलाह साईं पंहिंजी पनाह में रखे, न त बादल एॾो ई तेज़ आहे। अलाह ते रखी हाणे पाणी भरियल आहे, दिला खणो त हलूं। बस हलो। थी ससुई जी चाचा साईं। तू घर जो कमकार छॾाए, मां ज़मीन ते थो हलां। चाचा सरमद ऐं हुबदार यूनिवर्सिटी खां कॾहिं था अचनि? पुट हुननि जे अचण जी कान छॾ, छो त गुरबत जे घाणे में पीड़जी उन्हनि खे पढ़ाइण जे लाइ यूनिवर्सिटी पहुचायो अथऊं। बाबा उन्हनि जी सुठी तालीम जा ख़्वाब मूं पंहिंजे अखियुनि में सजाया आहिनि, उहे ख़्वाब त पूरा थियण ॾे। अलाह कंदो चाचा साईं, अव्हां जूं महिनतूं रंग लाईंदियूं। अलाह कंदो त हू ॿई पंहिंजी मंज़िल माणींदा। बसि चाचा साईं, दिलि घुरियो त मोकल जे ॾींहं में अचनि, हिक ॿिए खे ॾिसूं त नवां ताज़ा थी पऊं। थिए हिकु पीउ जे अखियुनि खे ॾिसण जे लाइ आसीस न हूंदी। बसि बाबा आख़िरी साल अथनि, तालीम पूरी कनि त पोइ कंहिं मंज़िल ते पहुचनि। चाचा अहमद खान, बाबा साईं जी तबियत वरी बि ॾाढी ख़राब थी पई आहे। पुट कुझु ॾोकड़ हथु कया अथई? शहर जी कंहिं सुठी इस्पताल में हली ॾेखारियूंसि। चाचा साईं जेको बि पैसो हुयो मेड़े चूंडे बाबा साईं जे इलाज ते लॻाए छॾियो अथऊं।
हाँ तो बिल्कुलु हथ ख़ाली आहियां। पुट पंहिंजे बि ग़रीबी हाल जी तव्हांखे ख़बर आहे। ॿ चारि ॿारहा जेके ज़मीन जा आहिनि फ़सुलु लहे थो त उबदार ऐं सरमन जी पढ़ाई जे लाइ ख़र्च थो मोकिलियां। अदा अहमद, अदा कुझु कर, न त हीअ बीमारी मुंहिंजी जान खसे वठंदी। हा हा कमल, तूं घबराए न। मेरण हाणे हीअं था कयूं जो पाण हलूं था आलिम ख़ान वटि, उनखां कुझु उधारा पैसा था वठूं, पोइ वरी ॾेई वठंदासूं। चाचा साईं, बाबा जे इलाज लाइ डॉक्टर ने 1,20,000 रुपया घुरिया आहिनि। छा रईस आलम ख़ान एतिरा पैसा ॾींदो उधारा? मेरण पुट, उन्हनि जो राज आहे, उहे वार न कंदा त ॿियो केरु कंदो। हलूंसि था, मन गुरहम पइनि। लॻे थो त तव्हांजूं मसरूफ़ियातूं वधी वयूं आहिनि, हिन करे तव्हां घर खे बि टाइम नथा ॾियो। सम्झां थो, सभु सम्झां थो। सॼे राज जूं ज़िमेवारियूं मुंहिंजे मथां आहिनि। सभिनी जा मसइला हल करण था पवनि। ॾिसो, उन्हनि हज़ारे माण्हुनि खां मथे मुंहिंजो रुतबो आहे। मुंहिंजी दिलि बि घुरंदी आहे त के यार भरियूं ॿ घड़ियूं तव्हां मूं सां गॾु बि गुज़ारियो। जेको तुंहिंजो रुतबो ऐं मान आहे, ओतिरी इज़त तोखे मिले थी। हेॾे रुतबे वारो आलम ख़ान तोखे पंहिंजे सिर जो ताज त न बनाईंदो? जवानीअ खां वठी इहे ख़्वाब अखियुनि में साबिया न थिया। हाणे हिन उमिरि में कहिड़ा अंगल करणा आहिनि। हेॾी इज़त, मान, मर्तबो जेको तोखे मिलियो आहे, उहो मुंहिंजे पुठियां, मुंहिंजे नाले जे पुठियां तुंहिंजो हर अंगल, हर फरमाइश पूरी थींदी रही है। अञा तोखे छा खपे? न न, कंहिं बि शइ जी कमी न आहे। मां तमामु घणी ख़ुशि आहियां। तव्हां हैरान न थियो, जेको मुंहिंजो नसीब। सम्झां थो, सभु सम्झां थो। जो मतिलबु आहे तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो छा? शहर वञी रहियो आहियां। मुंहिंजे शहर वञण जो ॿुधी तुंहिंजे मुंहं जो पनो छो चुकी ईंदो आहे? छा कयां, मां औरत जो आहियां। पंहिंजे नाह सां, तुंहिंजे नाह खां सवाइ कंहिं ॿिए जो नालो बर्दाश्त नथी करे सघां। इन्हे हसद जे हवाउनि खे पंहिंजे दिलि जे कोने में जगह न ॾे शहनाज़। ये हसद जो हवाऊं तोखे अंदरां ई अंदरां खोखलो न करे सघनि। सम्झां थो, सभु सम्झां थो। हा, हलीमा जो नालो मूंखे अंदरि ई अंदरां खोखलो थो करे छॾे। जेका तुंहिंजी जाइ आहे उहा हलीमा खे न मिलंदी। तूं हर भरू पाण खे न जलाए। तव्हां हलीमा ॾांहुं वञी रहिया आहियो? न, हलीमा ॾे न वञी रहियो आहियां। पार्टी जी मीटिंग आहे, ओॾे पियो वञां।
अरे मूंखे ख़बर आहे तूं ॾोही आई उन न ॻाल्हाए जॾहिं तोखे शिकारी कुतनि जे साम्हूं उछलियो वेंदो तॾहिं तूं सची करे वठी वञो हिनखे। रईस ऐं सची थो करियां मूं में चोरी कई है मूंखे कुतनि जे हवाले न करियो। दौरान में मूंखे ख़बर मिली आहे त इहा माई मंझंदि खां पोइ पंहिंजनि ॿारनि सां मिलण शहर वञी रही आहे। उन माईअ जो उन रस्ते तां लंघ थींदो आहे। हिकु तूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फायर करे पोइ रस्ते खां हारून वॼाईंदो हलियो वञजांइ। रवि जेकॾहिं मुंहिंजे तॾहिं ते लड़ी आया आहियो त हिकु ॻाल्हि आउं तव्हांखे वाज़े कंदो हलां त मूं सदाई इंसाफ़ जे तराज़ूअ जे पलड़नि खे बुलंद रखियो। मूं पंहिंजे पग जे वरनि जो मान रखंदे मिटी जी दज़ में मिलाए नाहक जे अलम खे ऊचो रखियो बुलंद रखियो। इहो ई सबबु आहे जो मूं वटि हमेशह सच जी फतह थींदी आहे। पोइ भले छो न को कूड़ खे सतनि पर्दनि में लिकाए छॾे पर सच जी रोशनी कूड़ जे पर्दनि खे चीरे सच खे ज़ाहिर कंदी आहे। ऐं ॿुधी छॾियो इहे ॻाल्हियूं अव्हांखे पंहिंजनि ज़हननि में वाज़िह रहनि। वाहिद बख़्श बाबा हाणे तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए। रईस रहमतुल्लाह मुंहिंजी ज़मीन जा वधीक 2 फुट बने खे हटाईंदे पाण ॾे करी वियो आहे। काफ़ी बार मना करण जे बावजूद बि नथो ॾे। रहमतुल्लाह हे ॿुधी थो न त वाहिद बख़्श छा पियो चवे? रईस बनो तो हुते ई आहे अब्बा ॾाॾनि खां वठी। बाबा अब्बनि ॾाॾनि खां वठी करे इहो बनो उते आहे ज़मीन जे कागज़नि में लिखत में आहे। जेका ॻाल्हि वाहिद बख़्श चई रहियो आहे मूंखे उन जो जवाबु ॾे। जी रईस कागर मूं वटि आहिनि। बाबा वाहिद बख़्श तो वटि आहिनि कागज़ ज़मीन जा ऐं उन में लिखत आहे? जी रईस मुंहिंजी ज़मीन जा कागज़ मूं वटि बि आहिनि। कमदार जी बाबा साईं। बाबा हींअर जो हींअर तपेदार खे फ़ोन करे चओ त ज़मीन जी माप करे ऐं पोइ जंहिंजा बि 2 फुट हक़ में निकिरनि उहे उन जे हवाले करे। जेको कमु बाबा साईं हींअर तपेदार खे घुराए माप थो करायां। हाणे हलो भला तव्हां वञी माप करायो वरी जी। अचो। हा रब नवाज़ ख़ान हाणे बाबा तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए। रईस कल्ह राति मुंहिंजे घर मां में निकिरी वई आहे। मूं पहिरीं जुड़ियल खे वठी पेरो खणायो आहे। पेरो शराब जे घर निकितो आहे। जुड़ियल पेर जो निशान तो सुञातो आहे? रईस हे पेर मूं सुञाता आहिनि हिन सुराब जा। सुराब हे पहिरीं जुड़ियल छा थो चए? जी रईस। अरे बाबा में काथे आहे? रईस के दुश्मन जी चाल आहे। में मुंहिंजे दर ते काहे मूंखे फासाए विया। तुंहिंजे दर ताईं चोर आया में काहे ऐं पोइ चोर उॾामी आहे ऐं पेर कोन मिलिया। अड़े मां चवई थो में वापसि कर में वापसि कर। रईस ही सोराब कूड़ थो ॻाल्हाए मूं में न आहे काई। मुर्स माण्हू ई ॿिया जेके क़ुर शरीफ़ न्याणी ऐं मुर्शिद जो एतिराम कंदा हुया। अड़े तो में त उहे गुर ई कोन थो ॾिसां। रईस मूंखां साख वठो में मूं वटि न आहे। सुराब तो रुगो में जो चोरी जो जुर्म नाहे कयो तो ॿ ॿिया बि कया ॿ ॿिया बि। पर तोखे मुंहिंजे हद मां मुंहिंजे चोई मां चोरी करण जी ज़रूरत कीअं थी? मां पंहिंजे राज जे माण्हुनि ऐं नंगनि जो मुहाफ़िज़ आहियां। उन्हनि जी हिफ़ाज़त जी ज़िमेवारी मूं ते आहे मूं ते। असलम जी बाबा साईं। ॿुधो कोन था कयो हिनखे शिकारी कुतनि जे हवाले। रईस बेॾोही आहे मूं में न आहे काई। अरे मूंखे ख़बर आहे तूं ॾोही आई उन न ॻाल्हाए जॾहिं तोखे शिकारी कुतनि जे साम्हूं उछलियो वेंदो तॾहिं तूं सची करे वठी वञो हिनखे। रईस ऐं सची थो करियां मूं में चोरी कई है मूंखे कुतनि जे हवाले न करियो। त पोइ ॿुधाए किथे आहे में ॿुधाए। रईस मुंहिंजे घर जे पोइ वारी कोठी में आहे में। असलम बाबा ॾिठई न मोचड़े में केॾी करामत आहे बासीन में। जी बाबा साईं। हाणे वञो में हथु कयो आई में रब नवाज़ जे हवाले कयो आई। हा हद जे SHO खे फ़ोन करे छॾियो त हिनखे में जी चोरी जी इल्ज़ाम में लाकअप करे छॾियो। वठी वञो हिनखे। हाज़िर बाबा साईं। हल चोर या पुट में हल 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 हल।
अचण में देर कई ॾाढी। हाँ कमदार तो उन रस्ते तां चयो हो न हे त माण्हू छा पर पखी जी ज़ात बि न हुजे, पोइ ज़ाहिर आहे देर त थींदी। माना त कंहिं बि की तोखे हिते ई ते ॾिठो त कोन। कमदार हूअं बि माण्हुनि जी रसिका परे रहंदो आहियां। कमदार इश्तिहारी ॾुआरी आहियां, इन करे कंहिं ते बि भरोसो न आहे कंदो। हा हाणे जंहिं कम जे लाइ मां तोखे घुरायो आहे उहा ॻाल्हि कयूं। हुकुम कर कमदार। कम इहो आहे त रईस शहबाज ख़ान जी ज़ाल मरियम खे मारणो आहे। कमदार इहो एतिरो आसान न आहे एतिरो तूं एॾो आसानी सां चई रहियो आहीं। आसान मां तोखे करे थो ॾियां, तोखे सिर्फ़ निशानो करणो आहे मरियम शहबाज ख़ान जी ज़ाल। बस उहो वरी कीअं? बस दौरान में मूंखे ख़बर मिली आहे त इहा माई मंझंदि खां पोइ पंहिंजनि ॿारनि सां मिलण शहर वञी रही आहे। उन माईअ जो उन रस्ते तां लंघ थींदो आहे। हिकु तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ फायर करे पोइ रस्ते खां हारून वॼाईंदो हलियो वञजांइ। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ही कुझु पैसा अथई, बाक़ी ॿिया पैसा कम थियण खां पोइ। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे, ज़मीन उथली पए आसमान टुटी पए पर मुंहिंजो नालो हरगिज़ न अचणु खपे, सम्झी? तूं बिल्कुलु न कर कमदार। चङो पोइ हाणे यारो यारी। यारो यारी राज जा मसला ॿुधी ॿुधी थकिजी पियो हूंदे। हा मरियम, राज जा मसला ॿुधी ॿुधी वाक़ई थकिजी पवंदो आहे, पर जॾहिं तो वटि ईंदो आहियां त मुंहिंजा समूरा थक लही वेंदा। तुंहिंजी सुराण मुंहिंजे रूह में रची बसी वेंदी आहे त मां बिल्कुलु ताज़ो तवानो थी वेंदो आहे। औलाद जवान थी वई आहे पर तुंहिंजी जवानी वारियूं ॻाल्हियूं अञा बि वयूं कोन्हनि तो में। दिल पुरानी कान थींदी आहे मरियम, तुंहिंजो साथ रहियो त पोइ हमेशह लाइ मां जवान ई रहंदुसि। जहिड़ो आहियां अहिड़ो ई रहंदुसि। हा ज़िंदा दिल आहीं तॾहिं त अञा ताईं शादो आबाद आहीं। मरियम तूं यकीन कर, मुंहिंजो रुक जहिड़ो बुनियाद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजी मुर्किन जे वस आहे। तुंहिंजे चंड निमा चहिरे जूं झलकियूं जॾहिं हिन अखियुनि सां पसींदो आहियां न, त दुनिया जूं सभु आसाइशूं मां पंहिंजे नसीब में भाईंदो आहियां। इहो सॼो मोहब्बत जो कमाल आहे। असां प्यार कंदड़नि जी जोड़ीअ खे अलाह साईं सदा सलामत रखे। हा तॾहिं त मां रब पाक जो हर वक़्तु शुक्रियो अदा कंदो आहियां जो असांजी जोड़ीअ खे अञा ताईं सलामत रखियो अथई। दुआ आहे असां सदा सलामत हुजूं, सदाईं जीअं। जे मौत मारे त ॿिन्हिनि खे गॾु मारे, जंहिं हिक ॿिए जी जुदाईअ जो दर्द न ॾिसूं। अलाह साईं तुंहिंजी ज़ुबान जी साबियां रखे ऐं शाल असांजूं इहे दुआऊं बारगाह इलाही में अकाम थी वञनि। तव्हां मूंसां गॾु शहर हलो आहे, ॿारनि सां यूनिवर्सिटी में मिली अचूं आहे। बिल्कुलु हलूं था, पर छा कजे, तोखे त ख़बर आहे त मूंखे हिते कुझु फ़ैसिला करणा आहिनि, के माण्हुनि जा मसइला आहिनि उहे हल करणा आहिनि, त अमल थी अचो। ठीकु आहे? ठीकु आहे, पोइ मूंखे इजाज़त ॾे, मां शहर रवाना थियां। ठीकु आहे, तूं वञ,
अल्लाह जी अमान में हूंदी आहे ऐं ख़ैर सां वापसि मोटी ईंदी आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजे। पंहिंजो ख़्यालु रखिजे। तूं बि पंहिंजो ख़्यालु रखिजे। मां वञां? वञ।